बड़े माण्हू आहिनि जेके तंग था कनि ज़ाकिर लिगारी, सिकंदर लिगारी, गुलशेर लिगारी असांखे मौत मार जूं धमकियूं था ॾियनि। ऐं असां अंगार ते हिते प्रेस ते आयासीं, उन ॾींहुं शाम जो उते हथियारबंद आया ज़ाकिर लिगारी, सिकंदर लिगारी ऐं गुलशेर लिगारी। ॿिया 4 माण्हू ॿुटनि सां जेके असांखे धमकियूं ॾेई विया त ॻोठ ख़ाली कयो, जे ख़ाली न कंदो तव्हांजे घरनि खे बाहियूं ॾींदासीं, तव्हांखे लॾाईंदासीं त लॾे वञो 8 ॾींहंनि में, न त तव्हांजा बच्चा ॿार जेको बि लभंदो उनखे मारींदासीं। ऐं असांखे मौत मार जूं धमकियूं था ॾियनि। ऐं इन्हनि खे पुलिस इन्हनि खे गिरफ़्तार करे ज़ाकिर खे, सिकंदर खे इन्हनि खे पाबंद कयो वञे। अञा ॿोध न मिली, उहो ई 2010 हले पियो। असां मज़दूर माण्हू जे मज़दूरी ते वञूं था, ते वञी 5 माण्हू वठी चवे थो बाबा हिननि सां फॾो आहे, हिननि खे मज़दूरी न ॾी, पोइ उहा असांजी रोज़ी हले थी वञे। 2010 खां वठी अॼु बि असां दवाऊं वठण लाइ अचूं था, असांखे तंग कयो थो वञे, या त असां वटि पाण सां लड़ी अचनि या धमकियूं था ॾियनि त असां पुलिस वटि ईंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। को बि असांजो न ॿुधण वारो न हलण वारो को बि कोन्हे, न इंसाफ़ आहे। छा असां भला हिते सिंध जा माण्हू न आहियूं? छा असां भला या त असांखे सभु पुलिस हुजे, हुकूमत सिंध हुकूमत हुजे, कहिड़ी बि असांखे भला ॾियनि दरख़्वास्त, असांखे साइन करे ॾियनि त असां सिंध जा माण्हू न आहियूं, असां लिगारी न आहियूं, असां हिन ॻोठ लिगारी बिजराणी जा रहवासी न आहियूं, त पोइ असां या त ख़ुदकुशी कयूं या त असांखे हली जेलनि में विझो। आख़िर असां केसी ताईं 2010 खां वठी अॼु घणो पियो हले, असां बेदर थिया आहियूं। अॼु ताईं प्रेस खां सवाइ कंहिं न असांजी ॿुधी आहे, न कंहिं कयो आहे। छा असां सभिनी खे सिंध हुकूमत खे चऊं था प्लीज़, असां त ठीकु आहे कंहिंजा बि असां ॾोही आहियूं या न आहियूं, पर छा असां 5 सालनि जा ॿार असांजा उन्हनि जा ॾोही आहिनि, सिंध हुकूमत जा ॾोही आहिनि, जन खे रोज़ परेशान असां वञूं था मज़दूरी ते, असांखे तंग कयो थो वञे, बेरोज़गारी जे करे असांजा बचड़ा बुख मरनि अथव। असांखे कहिड़े बि नमूने असांजो मसइलो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हुसैनाबाद तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। हिन वक़्तु नेशनल प्रेस क्लब मोरो जे ॿाहिरि मौजूदु आहियां, जिते लिगारी बिजराणी ॻोठ सां तेलुक रखंदड़ तहलके मोरेमी ही लिगारी आहिनि ऐं सदियुनि जो पुराणो ॻोठ आहे, क़दीमी ॻोठ आहे। हिननि ॻोठनि खे उथारण जे लाइ हिकिड़ो मक़ामी ही लिगारी बिजराणी जे ॻोठ जा माण्हू आहिनि। हिननि खे उथारण जे लाइ हिकिड़ो वॾेरो आहे, उन ते खोड़ सारा इल्ज़ाम आहिनि त उहो वाजिबु हलाईंदो आहे, ख़ुदा ॼाणे हू छा छा कंदो आहे, पर उहो हिननि खे उथारण जे लाइ मुसलसल धमकाए रहियो आहे। हिननि ते FIR थी आहे, 2016 में हिननि ते FIR कटियूं वियूं, हिननि जे वालिद साहब खे क़त्ल कयो वियो। मोरो जी जेका पुलिस आहे उहा पुलिस उन वॾेरे खे सपोर्ट करे रही आहे। उन वॾेरे जे चवण ते पुलिस हिननि ते मुख़्तलिफ़ केस ठाहिया आहिनि। हाणे बि परेशान आहिनि, हिननि जे घरनि ते फायरिंग कई थी वञे रोज़। हिननि खे उथारण जे लाइ जेको आहे सो पुलिस ऐं ॻोठ जो जेको वॾेरो आहे, जिन ते हिननि इल्ज़ाम हयो आहे ज़ाकिर लिगारी साहब, उन जे लाइ ई उन जे ख़िलाफ़ु हिते वेठा आहिनि। तव्हांखे कॾहिं खां धमकियूं ॾियनि था पिया? साईं, इन्हनि खे 2010 खां वठी असां ते FIR कटराइण, हेॾां होॾां ॻोठ ख़ाली कराइण लाइ। ॻोठ ख़ाली हींअर बि ॻोठ ज़मीन कंहिंजी आहे? ज़मीन सरकारी आहे साईं, सरकारी ज़मीन आहे, पर हू चवे थो त इहा ज़मीन ख़ाली करे मूंखे ॾियो। कब्ज़ो कंदुसि, मां इन ते आबादी कंदुसि ऐं तव्हां उथो हितां। ऐं इन खां बाद जेका हीअ ज़मीन उते खयो बीठो आहे, सो बि सरकारी ज़मीन आहे, असांखे घिटी बि बंदि कयो वेठो आहे। तव्हांजी घिटी बि बंदि कई अथसि, पुलिस हुन सां गॾु आहे? हा, पुलिस गचरे थाणो सां गॾु आहे। गचरे थाणो जेको आहे उहो सॼो हुनखे सपोर्ट करे थो करे। साईं, DSP मोरो को इंसाफ़ भरियो माण्हू तव्हां सां को इंसाफ़ बि असां सां मिलियो कोन्हे। असां दाऊं करे रहिया आहियूं त असां ते FIR थो कटराए, ऐं ॿिए नंबर ते हींअर बि तव्हां वञो गचरे असां ते NC कटी पई आहे। ही वॾी नाअहली आहे DSP मोरो जी, इंतिज़ामिया जी। ही ॻोठाणा आहिनि, हिननि खे उथारण जे लाइ NCयूं, फिरियाद, FIRूं, कूड़ा केस, ही आख़िर केसी ताईं हलंदो? हुन करे SP नौशरो फिरोज़ खे खपे त हिननि सां इंसाफ़ करे ऐं उन ॻोठाणे खे पाबंद कयो वञे, उन वॾेरे खे
त घटि में घटि हिननि जे पंहिंजा घर त ख़ाली न कराए, जेके सरकारी ज़मीन ते अॼियल आहिनि। तव्हांजो छा आख़िर मुतालबो? राति बि तव्हां ते फायरिंग थी आहे? हा, राति बि असां ते फायरिंग करे वियो आहे। तव्हां लॾो खणो, हा लॾो खणो, हितां न त मां बाहियूं घरनि खे ॾींदुसि। ज़ाकिर लिगारी असांजो छो थो लॾो खणाए? जॾहिं हिन वटि प्रूफ आहे, कागज़ खणी अचे, मां लॾो खणी वेंदुसि, को बि प्रूफ खणी अचे। असां इंतिज़ामिया खे गुज़ारिश था कयूं त हीउ मामिलो हसास आहे, ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में को वॾो नुक़सानु थींदो त उनजी ज़िमेवारी DSP मोरो ते हूंदी, SSP नौशरो फेरोज़ ते हूंदी ऐं कचेरे थाणे जे SHO ते हूंदी।